5 साल अॻु बदीन शहर में अगवा थियल रिटायर्ड हवालदार सिकंदर अली उनड़ की बازيابي लाइ सिकंदर उनड़ की ज़ईफ़ अमड़ पारे सां संदसि ज़ाल शहज़ादी पंहिंजे मासूम ॿारनि रजब अली उनड़ ग़ुलाम हैदर उनड़ ऐं बदीन जे समाजी अॻुवाण नसरीन उनड़ ऐं ॿियनि शाहनवाज़ चौक बदीन खां एहतजाजी रैली कढी नेशनल प्रेस क्लब बदीन अॻियां सिकंदर अली उनड़ की आज़ादी लाइ उभर ॾारींदड़ नारा हंया। उन मौक़े ते अगवा थींदड़ सिकंदर अली उनड़ की पीरसन अमड़ ऐं संदसि घरवारी ॿुधायो त सिकंदर अली उनड़ खे 5 साल अॻु मोटरसाइकिल सवार माण्हू घर मां सॾु करे अगवा करे खणी विया। मुसलसल 5 साल गुज़रण बावजूद खेसि ज़ाहिर नाहे कयो वियो। मासूम ॿारड़ा मानींग ॿिए जे लाइ परेशान आहिनि। उन्हनि चीफ ऑफ आर्मी स्टाफ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे घुर कई त सिकंदर अली उनड़ जी बازيابي लाइ फौरी तौर ते नोटिस वठी खेसि ज़ाहिर कयो वञे। ॿी सूरत में मरण घड़ी ताईं अलामती बुख हड़ताल कई वेंदी।